तो सजाद साहब, तहां अगर पंहिंजे वालिद साहब खां एॾा सुठा शाइर आहिनि, का पंहिंजे लाइ शाइरी कराइण चाहियो या कॾहिं दिलि कयो आहे त करायां मां बि ऐं फेमस थी वञा, जीअं शमन साहब खे उन्हनि खोड़ सारी शाइरी ॾिनी आहे? हाँ बिल्कुलु, बाबा साईं जी भी कोशिश इहा ई आहे त माना का शइ अहिड़ी लिखां तव्हांजे लाइ जो ॻाइण सां उहा शइ हिट बीहे। पर हाणे आहे नसीब जी ॻाल्हि, जी जॾहिं उहा शइ लॻे, मालिक जॾहिं चाहे लॻी सघे थी। पर हाणे काफ़ी शयूं बाबा जी लिखियल त आहिनि। जी, कुझु गीत जेके तव्हांखे पंहिंजे बाबा जा पसंदि हुजनि, कहिड़ा कहिड़ा आहिनि? बाबा जा इलाही उस्ताद ॻाया आहिनि ऐं ॿियनि सिंगरनि खोड़ ॻाया आहिनि, पर जेके उस्ताद ॻाया आहिनि उहे तक़रीबन मूंखे गीत यादि आहिनि बाबा साईं जा। अच्छा, भला कहिड़ा कहिड़ा आहिनि? थोरो ईअं बसि ॿुधाए छॾियो जल्दी जल्दी में। हिकिड़ो सिरैकी गीत बाबा जो उस्ताद ॻायो, लाके गलरों दावदा तेजा तस्वीरां को, वाह वाह, लाके गलरों दावदा तेजा तस्वीरां को, क्यों चन रोल डितोई, क्यों चन रोल डितोई असा फकीरा को, लाके गलरों दावदा तेजा तस्वीरा को, लाके गलरों दावदा तेजा तस्वीरा को। बेहतरीन बेहतरीन। अच्छा, कहिड़ो अहिड़ो सिंगर आहे जंहिंखे ॿुधंदा आहियो शमन मीराली साहब खां अलावा? जीअं असां वटि सरमद सिंधी साहब आहिनि या खोड़ सारा ॿिया फनकार थी गुज़रिया आहिनि या हिन वक़्तु बि आहिनि? काफ़ी सिंगर ॿुधंदा आहियूं अॼुकल्ह। ही तमामु जेके आया आहिनि सिंगर, शाहिद बबर साहब ऐं रऊफ़ मक्सी साहब, काफ़ी सिंगर आहिनि। हाणे कंहिंजा नाला खणूं? जी, इहो बि आहे, दोस्ती में हर को नाराज़ थी वेंदो आहे।